गौसपुर वेझो अगवा थियल 2 ॼणनि खे पुलिस बाज़ाब कराए वरितो, जॾहिं त 6 ॼणा अञा धाड़ेलनि वटि यरगमाल बणियल आहिनि। 40 ॾींहं अॻु ॻोठ दड़ी सुंदराणी वासी अगवा थियल नौजवान अकरम ऐं सफ़दर नसीराणी खे कचे मां मुक़ाबले खां पोइ बाज़ाब करण जी दावा कई आहे। जॾहिं त 6 ॼणा अञा धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि। ॿिन्ही नौजवाननि जी बाज़ाब्ती घर अचण ते वारसनि में ख़ुशी जी लहर छांइजी वई, जॾहिं त इलाइक़े में मुग़विन खे राजूनी कोशिशनि एवज़ वापसि कराइण जो चोॿोल पिणु हली रहिया आहिनि। बाज़ाब थियल नौजवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त खेनि अगवा बाद सॼी राति हिकु ॻोठ जे ओताक में बांधी बणाए फजर वक़्तु कचे में वठी वञी क़ैद बणायो वियो। हुननि चयो त धाड़ेलनि खेनि हिकु वण सां पेरनि में ज़ंजीर हणी ॿधी छॾियो हो। सख़्त गर्मी में हालत ख़राब थियण ते रुॻो वेझण जी इजाज़त ॾींदा हुआ। संदन चवणु हो त धाड़ेल खेनि रोज़ानो मारकुट कंदा हुआ ऐं धमकियूं ॾेई घर वारनि खे फ़ोन ते 30 लख रुपया भोंग तलम कंदा हुआ। नौजवान ॿुधायो त हथियारबंद पैसा न मिलण जी सूरत में मारण जूं धमकियूं पिणु ॾींदा हुआ। असांखे अगवा कयूं भगन खाना लाड़े तो 4 ॼणा हुया 125 गाॾी ते असांखे हितां अगवा कयूं। उथो असांजो ॿधऊं अखियूं बि ॿधऊं, जंग में विया छॾियऊं, वरी देरि खे राति खे पोइ असांखे उतां कढियऊं। तक़रीबन 2 घंटा पंधु करायूं। असांखे घर वारनि खे चयो त पैसा ॾिन, 60 लख रुपयो ॾिन, पोइ तव्हांखे असां छॾींदासीं, जे न त असां तव्हांखे मारे छॾींदासीं। असांखे आज़ादी थी त वरी ॿिए वार शिफ्ट करनि पिया असांखे। पोइ पुलिस अची वई, असांजूं अखियूं ॿखियूं ॿधला हुयूं। पुलिस का ख़बर न पई, बसि फेरिंग शुरू थी वई। पुलिस मुक़ाबले में असां छॾिजी आयासीं। असां साईं उते पिया हूंदा हुआसीं, ज़ंजीर लॻल हूंदा हुआ, असांखे ख़बर बि न हुई कहिड़ी जाइ आहे कहिड़ो हंधु आहे। चोगरे झंगु हुयो, वॾो ॿेलो हुयो, हिकिड़ो वण हुयो जंहिंमें ज़ंजीर असांखे लॻल हुया पेरनि में। असां साईं जंहिं हंध में रखियल हुयासीं उन हंध खां ॿिए हंधि असांखे मुंतक़िल करनि पिया। पोइ पुलिस जे मुक़ाबले में असांखे उन्हनि छॾे ॾिनो। उन्हनि हथ कढिया, असांखे पुलिस वठी वरितो। ॿी का भुंग वग़ैरह तव्हां भरी? न असां भंग न भरियो। ॿिए तरफ़ सखरवासी चौपाई माल जो वापारी गुलाम शबीर जतोई, अब्दुल शकूर जतोई, तंगवाणी जे इलाइक़े जमाल ॻोठ मां अगवा थियल दोस्त अली चाचड़, कंदकोट वासी धर्मपाल बागड़ी, लाड़काणे वासी अब्दुल हादी मीराणी ऐं 2 ॾींहं अॻु अगवा थियल अरबाब ॾाहाणी अञा धाड़ेलनि वटि यरगमाल आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुग़विन जी बाज़ाबी लाइ फौरी तौरु कार्रवाई करे संदन ज़िंदगी बचाई वञे। नारायण नाज़, सिंध टीवी न्यूज़, गौसपुर।